गुलाब लगारी जे ॻोठ ख़ान मोहम्मद लगारी भरिसां मुर्गी सां भरियल मज़दा स्पीड में मोड़ काटींदे ड्राइवर जी ग़लती सबबि रस्ते तां लही कल्टी थी पई, जंहिं सबबि गाॾी जे ड्राइवर ऐं क्लीनर समेत गाॾी में मौजूद 3 पोरियतनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन में दिलबर दिलदार, बालादी ज़ाहिद चांडियो, कालू ख़ान ऐं सिकंदर चाचड़ शामिल आहिनि, जिन खे फौरी तौर ते सिविल अस्पताल हैदराबाद नियो वियो, जॾहिं त गाॾी में पयल 3000 कुकड़ियुनि मां अटकल 1300 कुकड़ियूं बर वक़्ति मरी वयूं।